नाज़िन सुल्तानकोट खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इसरार चांडियो असां लाइन ते मौजूद आहे। जी इसरार। सुल्तानकोट ऐं बरसाते जे इलाइक़नि जागड़ हमायूं लोडरा मियां साहब चोलियो सदायो वकड़ो जागीर दीनपुर जियानवास समेत नंढनि वॾनि ॻोठनि चांडियो ॻोठ अलीबख्श लहरी रूस मारपाणी वारनि इलाइक़नि में माखण जा कटक पहुची विया जंहिं सारियल फसल खे खाई नास करे छॾियो पियो आहे। अव्हांखे उहो बि ॿुधाईंदो हलां त आबादगारनि जो चवणो हो त अॻे ई हिकु त फसल पापड़ थियो ऐं वरी मथां बरसाति त परेशान आहियूं ऐं मां अव्हांखे उहो बि ॿुधाईंदो हलां त इलाइक़े में पहिरियों दफ़ो लॻियुनि तादाद में मागड़ ॾिसी जिते नंढनि ॿारनि में खौफ़ पकड़ियल आहे ऐं ॿार स्कूल वञण लाइ बेतयार न आहिनि। उते गॾोगॾु इलाइक़े वासियुनि में सख़्तु परेशान आहिनि। आवाज़ चवणो हो त हुकूमत आबादगारनि जी मदद करे। जी वॾी महिरबानी। नाज़िम पीर ॻोठ खां